लाखा रोड वेझो मेन प्राइमरी सिंधी स्कूल हाजी ॻोधो ॾाहिरी बुनियादी सहूलियतुनि खां वांझल आहे, जंहिं करे इल्मी सरगर्मियूं सख़्तु मुतासिर थी रहियूं आहिनि। शागिर्दनि ऐं उस्तादनि अवामी आवाज़ 30 खे ॿुधायो त स्कूल जी इमारत ज़बून हाल आहे, जेका चइनि कमरनि ते मुश्तमिल आहे। हिन इमारत जे छित ऐं भितियूं कमज़ोर थी वियूं आहिनि। उस्तादनि ॿुधायो त स्कूल जी इमारत कमज़ोर हुजण करे ॿारनि खे वणनि जे हेठां तालीम ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त स्कूल में फर्नीचर जी खोट आहे, जॾहिं त पीअण जो पाणी बि मुयसर न आहे। हीउ स्कूल तक़रीबन 1963 खां वठी ठहियो आहे। अॼु ॾींहं ताईं हिन में अहिड़ो ख़ासि कमु न थियो आहे। ख़ासि करे हींअर जेका बिल्डिंग 1996 में ठही, उहा बिल्कुलु ज़बून थी वई आहे। चापड़ करनि पिया था ऐं उस्ताद जेको आहे ॿार वणनि हेठां वठी वेही पढ़ाइनि था। इन लाइ असांजो गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे, सेक्रेटरी एजुकेशन खे पुरज़ोर अपील आहे त बिल्डिंग जी मरामत कराए ॾिनी वञे या वरी नई बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। का बि सहूलियत न आहे। बरसाति अचे थी त उस्ताद ॿारनि खे विहारे पढ़ाइनि था ऐं हिते पाणीअ जी सहूलियत न आहे। स्कूल खां ॿाहिरि नलको लॻल आहे ऐं अंदरि बि न आहे। का बि सहूलियत न आहे। सॼियूं भितियूं बि चीरजी वियूं आहिनि ऐं हीअ बिल्डिंग बि सफ़ा ज़रिए ते अचे मींहुं थो वसे, असां उस ते ॿाहिरि विहूं था। उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त संदनि स्कूल में समूरियूं बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।